दोस्तों हींअर असां कोस्की शहर में थी चुका आहियूं ऐं निंदो टाउन खां 10 मिंटनि जे फ़ासिले ते आहे हीअ कोस्की। हीअ शहर जा मंज़र आहिनि ऐं टाइम थी रहियो आहे 10:20। हीअ कोस्की शहर आहे। ईद जे ॿिए ॾींहं जा 10:30 बजे जा हीअ कोस्की शहर जा मंज़र। गर्मी आहे पर एतिरी न। ऐं कोस्की शहर में ई तव्हांखे होको हिकिड़ो ॿुधो कद्दू 40 रुपए किलो। कोस्की।